नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह ज़िला सिहत खाते जे अमलदारनि खे कोरोना वैक्सीनेशन जो अमल तेज़ खां तेज़ करे ज़िले लाइ मुक़ररु कयल 4,37,950 अरिड़हं सालनि खां वधीक उमिरि वारे माण्हुनि जी वैक्सीनेशन जो टारगेट हासिल करण जो रेवेन्यू खाते जे अमलदारनि खे सिहत खाते सां सहकार कंदे जामा ऐं भरपूर वैक्सीन मुहिम हलाइण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। कोरोना बाबति ज़िले फोकल पर्सन डॉक्टर इम्तियाज़ काका मूजिब हिन महिल ताईं ज़िले अंदर 40,103 माण्हुनि खे वैक्सीन कई वई आहे। ज़िले अंदर 17 वैक्सीनेशन सेंटर आहिनि, जॾहिं त 14,951 वैक्सीन जूं खुराकूं मौजूद आहिनि। उन हवाले सां डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में लाॻापियल अमलदारनि सां गॾिजाणी बिटशा हाला मटियारी समेत मुख़्तलिफ़ वैक्सीनेशन सेंटरनि जा दौरा करण दौरान डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह चयो त वबा जो ख़तरो मुकमिल तौर टरियो नाहे। कोरोना वबा खां बचण लाइ असांखे वधि खां वधि आबादी जी वैक्सीन यकीनी बनाइण सां गॾु SOPs ते हर सूरत में अमल करणो पवंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।